अस्सलाम वालेकुम। अॼु असां ठाहियूं था चिकन जा शामी कबाब। ही 1 किलो चिकन आहे ऐं तक़रीबन 1.5 पा चणनि जी दाल आहे। दाल खे पहिरियों खां भिॼाए रखियो कलाक खनि, उन खां पोइ दाल ऐं चिकन गॾु बॉइल कयो आहे। उन में असां विधो आहे ही ॾिसो, ही अदरक ऐं ही थूम, 10-12 ॻड़ियूं थूम जूं, ही वॾा फोटा ऐं ही लौंग ऐं इन सां गॾु दालचीनी जा पीसिस हुया जेके हिन में मिक्स थी विया आहिनि। लूणु ऐं मिर्च, लूणु मिर्च, अदरक थूम, वॾा फोटा, लौंग ऐं दालचीनी जा 2-3 टुकड़ा विझी हिन खे बॉइल कयो आहे। ही बॉइल थी वियो आहे, पर चिकन ॾिसो था तव्हां मुंहिंजो हॾियुनि वारो आहे। चिकन में हॾियूं आहिनि, त हाणे मां सभिनी खां पहिरियों हिन मां जेको हॾियूं अलॻि कंदमि ऐं इहे गरम मसाला कढी छॾींदमि। इन खां पोइ मां हिन खे चॉपर में विझी पीही छॾींदसि। हीअ तव्हां ॾिसो, चिकन जूं ही हॾियूं अलॻि करे छॾियूं आहिनि, गरम मसाला कढी छॾिया आहिनि ऐं चिकन खे मां नंढे नंढे पीसिस में करे छॾियो आहे। हाणे मां हिन खे चॉपर में विझी पीसियां थी। ही चिकन ऐं दाल मुंहिंजी पीसी चुकी आहे चङी तरह सां, ऐं इन में मां 2 मीडियम साइज़ बसर चॉप करे जीअं असां ऑमलेट लाइ कटींदा आहियूं इहे विधा आहिनि। उन खां अलावा ही 3 बेदा आहिनि। बेदा विझण जो उसूल इहो आहे त पहिरियों थोरा विझजनि, उहे मिलाए ॾिसजनि, जेकॾहिं अञा मसालो सख़्तु हुजे त पोइ ॿिया बि विझजनि, पर जे उन्हनि में ई पूरो थो थी वञे त ठीकु आहे। हाणे हीउ मुंहिंजो आहे 1 किलो चिकन ऐं 1.5 पा चणनि जी दाल। उन सां माशाल्लाह मुंहिंजो हेतिरो सारो मसालो ठहियो आहे। इन में इहे 2 बसर विधा आहिनि, 3 बेदा विझंदसि ऐं हीअ कटियल सावा धाणा विझंदसि। सावा मिर्च आहिनि हे कटियल 2-3 पंहिंजी मर्ज़ीअ जे मुताबिक़, ऐं ॻाढ़ा मिर्च मूं हुन में घटि विधा छो त हीअ हिन में सावा मिर्च बि पवंदा। ऐं हीअ आहे मां वटि दही बड़नि जो मसालो। ॿुधण में तव्हांखे अजीब लॻंदो, पर तव्हां हिन जी वीडियो ॾिसो, मां हिन जी वीडियो शेयर करे चुकी आहियां। मां लिंक ॾियां थी हिन जे अॼु वारी वीडियो जे हेठां डिस्क्रिप्शन बॉक्स में, त तव्हां ॾिसो, पोइ तव्हां रियलाइज़ कंदो त वाकई इहे मसालो हिन में केॾो सुठो ज़ाइको आणींदो हूंदो, या थोरी अनोखी शइ आहे। सो असां विझूं था ही 2 टीस्पून आहे, ठीकु आहे, 2 चांहि वारा चमचा इहो हिन में विझो। हिन में बि ॻाढ़ा मिर्च विधियल आहिनि ऐं सावा मिर्च बि विझूं था। ही सावा मिर्च, इन जे लाइ मूं हिन में पीठल ॻाढ़ा मिर्च थोरा घटि विधा आहिनि। ही धाणा ऐं ही 3 बेदा, ऐं मूंखे लॻे थो त ही 3 बेदा बि हिन में घटि थींदा, सो मां ही मिक्स कंदमि हाणे। ऐं मिक्स करण खां पोइ मां ॾिसंदमि त अगरि ज़रूरत पई त हिन में ॿिया बि बेदा मिलाईंदसि। सो ठीकु आहे, हाणे ही मिलाइण खां पोइ वरी मां तव्हांखे ॾेखारियां थी इन जी शक्ल कहिड़ी थी आहे। ही मसालो मूं चङी तरह सां मिक्स करे छॾियो आहे ऐं हिन में हिकिड़ो बेदो मूं ॿियो बि विधो आहे, छो त ही मूंखे थोरो सख़्तु पियो लॻे। हाणे हिन में कुल 4 बेदा बेजी चुका आहिनि ऐं हिननि खे हाणे मां कबाब ठाहे ऐं फ्रीज़ कंदसि। उन जे पचाइण जो तरीक़ो इहो आहे त जेकॾहिं ताज़ा ठाहे पचायो त मीडियम बाहि ते फ़ौरन पची वेंदा, छो त दाल ऐं चिकन पहिरियों खां ई पकल आहे। ऐं जेकॾहिं फ्रीज़ थियल हूंदा त पोइ असांखे हल्की बाहि ते पचाइणा हूंदा आहिनि, त जीअं अंदरि ताईं उहे चङी तरह सां ॻरी वञनि ऐं पची वञनि। ईअं न थिए तेज़ बाहि ते पचाइबा त ॿाहिरां उहे सख़्तु पची वेंदा, अंदरां उहे सख़्तु बर्फ़ पिया हूंदा, तंहिंजे करे इहो ख़्यालु रखिणो आहे। सो हाणे मां हिन जा कबाब ठाहियां थी। ही कबाब मुंहिंजा सभु ठही चुका आहिनि। त तरीक़ो इहो आहे त तेल में हथ खे थोरो तेल हणी ऐं पोइ जेको आहे कबाब ठाहिणा आहिनि, त जीअं हथनि खे मसालो चिंबड़े न। सो जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी इहा रेसिपी, हीअ वीडियो वणी हुजे त लाइक कयो, शेयर कयो, कोई सवाल पुछिणो हुजे, कुझु चवणो हुजे त कमेंट कयो, ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो, त जीअं मुस्तक़बिल में बि मां जेको कुझु सेखारियां त तव्हां उहा वीडियो आसानीअ सां ॾिसी सघो। सो अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, खाधो प्यार सां पचायो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। वरी कंहिं ॿी वीडियो सां मिलंदासीं इंशाअल्लाह। तेसिताईं अल्लाह वाही।